सिंधी समाज जो हिकिड़ो नौजवान पंहिंजे शहर जे शिव मंदिर में चाढ़ण लाइ 4000 किलोमीटर जी यात्रा तय करे सिंधु नदीअ मां जल खणी आयो। मां बीना केशवानी तव्हां सभिनि खे ॿुधाईंदसि हिकु सची कहाणी। तव्हां सभई ॾिसंदा रहो किशोर इशनाणी जो चैनल सिंधी भजन सिंधी न्यूज़। पंहिंजे शहर जे शिव मंदिर में जल चाढ़ण लाइ हू अकेलो ही 2000 किलोमीटर दूर लेह लद्दाख हली पियो। जी हाँ, मां ॻाल्हि करे रही आहियां उत्तर प्रदेश जे अयोध्या जे रहण वारे सिंधी समाज जे 35 साल रितेश मोटवानी जी, जंहिं सिंधु नदीअ मां जल खणी करे पंहिंजे शहर जे शिव मंदिर में चाढ़ियो। ही नौजवान 11 सितंबर 2021 जो अयोध्या खां वठी पंहिंजे 2 पहिया वाहन मां अकेलो ही रवानो थियो ऐं लगातार 16 ॾींहनि जी यात्रा अयोध्या खां वठी लद्दाख ताईं अचण वञण जो सफ़र लॻभॻि 4000 किलोमीटर जो सफ़र तय करे 26 सितंबर 2021 जो अयोध्या पहुतो। अयोध्या जे रामनगर कॉलोनी में शिवालय परिवार में पहुचण ते सिंधी समाज ने रितेश मोटवानी जो स्वागत कयो ऐं सफल यात्रा जी बधाई ॾिनई। शिवालय परिवार जे महंत श्री गणेश राय जेके हुते उपस्थित हुआ, सिंधी समाज में माला पाराए करे व शाल ओढ़े करे हुननि जो उत्साह वधायो ऐं रितेश मोटवानी जो स्वागत कयो। रितेश मोटवानी ने सभिनि खां पहिरियों अयोध्या जे पहाड़गंज में आनंदपुर दरबार में मथो टेकियो। हुते ही शिवालय परिवार में आयोजित स्वागत समारोह में प्रेम प्रकाश आश्रम जे संत श्री भावनदास जी रितेश के आशीर्वाद ॾिनो ऐं पोइ रितेश मोटवानी सिंधु नदी जे जल सां शिवलिंग ते जलाभिषेक कयो। रितेश मोटवानी ॿुधायो त यात्रा करण जो मुख्य उद्देश्य आहे त प्राकृतिक सुंदरता जो आनंद ऐं सिंधु नदी जो दर्शन करे जल वठण यात्रा जो मुख्य उद्देश्य आहे। हुननि ॿुधायो त लेह लद्दाख प्राचीन सुंदरता जो हिकिड़ो आकर्षक रूप आहे, जेको प्राचीन मठों, धार्मिक स्थलों, प्राचीन महलों, पर्वत, चोटियों ऐं हिननि सभिनि जे लाइ इलाही मशहूर आहे। प्रकृति प्रेमी रितेश मोटवानी ॿुधायो त ही हुननि जी 3 यात्रा हुई। हू 2 बार पहिरें भी पंहिंजी यात्रा पूरी करे चुकिया आहिनि। उत्तर प्रदेश सिंधी युवा समाज जे प्रदेश अध्यक्ष श्री ओम प्रकाश ओमी जी ने ॿुधायो त भगवान श्री झूलेलाल जी प्रकट स्थली सिंधु नदीअ सां सिंधी समाज जी आस्था जुड़ल आहे। सिंधी समाज गंगा यमुना जी तरह ही सिंधु नदी के पूजदो आहे। हीअ ख़ासि वजह रही आहे त सिंधी युवा रितेश मोटवानी 4000 किलोमीटर जो सफ़र तय करे सिंधी नदी जो जल वठी आयो। हिनी मौके ते रितेश जे पिता ऐं भक्त प्रहलाद सेवा समिति जे अध्यक्ष राजकुमार मोटवानी, सिंधु महिला परिवार जी महासचिव माता सरिता मोटवानी ऐं पत्नी मणि मोटवानी, पुत्र लविक सां गॾु ही सिंधी समाज जे आशूदाराम बत्रा, तेज कुमार माखेजा, कन्हैया लाल, हरीश वलेशा, प्रकाश रूपानी, शंकर केवल रामानी, हुंदराज माखेजा, अनिल उतरानी सहित इलाही महिलाउनि ने रितेश के माला पाराए करे स्वागत कयो ऐं सफल यात्रा जी बधाई ॾिनई। असांजे अयोध्या जो हिकु नौजवान जुझारू ॿार रितेश मोटवानी कुझु ॾींहं पहिरियों लेह लद्दाख जी सिंधु नदी जो दर्शन करण ऐं उतां जा जेके रमणीक ऐं ऐतिहासिक क्षेत्र हुया उन जो दर्शन करण 15 ॾींहं जी यात्रा ते 2 पहिया वाहन यानी मोटरसाइकिल सां रवाना थियो हुयो। पंहिंजे माता पिता जो आशीर्वाद वठी करे। उन्हनि जा पिता साहब भक्त प्रहलाद सेवा समिति अयोध्या जा अध्यक्ष आहिनि ऐं उन्हनि जी माता सरिता मोटवानी सिंधु महिला परिवार जी महासचिव आहिनि। हिन ॿार 15 ॾींहं में लॻभॻि अचण वञण जी लॻभॻि 4000 किलोमीटर जी यात्रा पूरी कयईं ऐं 26 तारीख़ अयोध्या पुॼी करे जेकी सिंधियुनि जी ॾाढी वॾी रामनगर कॉलोनी आहे उन में शिवालय परिवार ते पुॼी करे उन सिंधु नदी जो जेको जल खड़ी आयो उन सां शिवलिंग जो जलाभिषेक कयईं। सिंधी समाज उन ॿार जो नौजवान जो ज़ोरदार स्वागत कयईं। श्री आनंदपुर दरबार में भी नौजवान मथो टेकईं। सिंधी समाज अहिड़े नौजवान के सल्यूट करे थो और निश्चित रूप सां हुन जी यात्रा
हज़ारों लखों नौजवान लाइ प्रेरणा आहे। निश्चित रूप सां सिंधी समाज जे लाइ इहा गर्व जी ॻाल्हि आहे। जय झूलेलाल। त कीअं लॻी अॼु जी असांजी हीअ ख़बर ऐं तव्हां पंहिंजे शहर जी बि कोई न्यूज़ कोई ख़बर जेका बि सिंधी कार्यक्रम थियनि था तव्हां मूंखे मोकिले था सघो ऐं कोई बि अगरि तव्हां भॼन था ॻायो गीत था ॻायो सिंधी में उहा बि तव्हां मूंखे मोकिले था सघो। मुंहिंजे सिंधी चैनल ते तव्हांजी हर सिंधी ॻाल्हि तुरंत स्वीकार आहे ऐं हुनखे मां प्रदर्शित कंदुसि ऐं पूरे देश ऐं दुनिया में रहण वारा जेतिरा बि सिंधी परिवार आहिनि जेको हिनखे ॾिसनि पिया हिनखे शेयर करणु लाइक करणु कमेंट करणु ऐं अगरि असांजे चैनल सां गॾु तव्हां नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब ज़रूर करनि ताकी कोई बि अहिड़ी वीडियो तव्हांखे लगातार मिलंदी रहे। त ठहियल हुजो असां सां गॾु जुड़ियल रहिजो असां सां गॾु ॾिसंदा रहियो सिंधी भॼन सिंधी न्यूज़ किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु।